शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो उस्ताद पेटे लब जो सरमायो मां घस्टा जो चवां या गवाज़ जो चवां, पर असांजो मोहसन साईं इमदाद गोपान साहब। मुंहिंजो मोहसन मुंहिंजो उस्ताद असांजो साबिक़ा टीओ साईं अब्दुल रज़ाक शोरो साहब, मुंहिंजो तालका बाराड़ी जो साबिक़ा सदर साईं मोहम्मद यूनुस काशकेली साहब, साईं नूर अहमद टेबो साहब, साईं जलाल साहब ऐं मुंहिंजो भाउ मुंहिंजो दोस्त। मूं चयोमांसि मुंहिंजो जेकर जेल में मुलाक़ात थिए हा त पका यार हुजो। पर असांजी मुलाक़ात थी मदीने में। माशाअल्लाह। साईं एजाज़ अहमद खोसो साहब, असांजूं अदियूं अदी अम्बरीन, अदी शबाना ऐं ॿियूं अदियूं जेके आहिनि। मुंहिंजो मोहसन मुंहिंजो नंढो भाउ साईं ज़ाहिद अहमद ऐं साईं जुमन जो मूं नालो जे अगरि न वठां त मुंहिंजे ख़्याल में हुन सां नाजाइज़ी हूंदी। ऐं आज़ान बि अचे पई, भला 2 मिंट वठो। स्टेज ते वेठल तमामु ऐं साम्हूं पिंडाल में वेठल दोस्तो, असांजो अदियूं, सभिनी खे मुंहिंजो सलाम। असां अक्सर तंज़ीमनि वारा चवंदा आहियूं साईं इमदाद गोपांग असांजी पेटे लब जो आहे, पोइ गस्टा वारा चवंदा आहिनि त न असांजो आहे, गवाज़ वारा उअं ई असां सां विड़िया पिया आहिनि, चवंदा न असांजो अॻुवाण आहे। सो बहरहाल ॻाल्हि इहे त अॼु जेको ही उस्तादनि जो ॾींहुं रखियो वियो आहे, मां सम्झां थो त असां प्राइमरी उस्तादनि ते तंज़ बि तमामु घणी थींदी आहे त असां नथा पढ़ायूं, पर हक़ीक़त हीअ आहे त अॼु हिन वक़्तु सिंध में अपॉइंटमेंट जेकी थी आहे तक़रीबन 55 खां 60,000 रुपया जेकी आहे अपॉइंटमेंट थी आहे यंग टीचरनि जी। असां वटि यंग टीचर या इहो त को इहा शइ आहे ई कोन, फ़र्क़ु ई कोन्हे को, पर हिन वक़्तु कुझु दोस्तनि जे ज़हन दिमाग़ में इहा शइ आहे त को सीनियर या जूनियर या का शइ। असां सभु उस्ताद आहियूं ऐं जेके ही कमीशन ॾेई आया आहिनि त असां जेके पुराणा आहियूं या सीनियर आहियूं, इहा उन्हनि जी महिनत आहे। ही पंहिंजे पेट मां वालदेन खां या कंहिंजे खां पढ़ी कोन आया, ही असां उस्तादनि खां पढ़ी आया आहिनि। ऐं जेके हिते सीनियर वेठल आहियूं त असां इहो महसूसु कंदा आहियूं, असां ईअं सम्झंदा आहियूं त असां भले अगरि जे वफ़ात बि करे वञूं पर सदिन ताईं असां ज़िंदा आहियूं, छो जो असां बूटा अहिड़ा तव्हांखे ॾेयूं था वञूं जो हमेशह असांखे पोयां उहे यादि रखंदा, भली कहिड़ी बि सूरत में हुजूं। असां जा ही नौजवान जेके उस्ताद आहिनि, हक़ीक़त में तमामु बहितरीनु उस्ताद आहिनि। असां प्राइवेट स्कूलनि खे वधीक तरजीह ॾींदा आहियूं, पर जेके असांजा कोर्स आहिनि, मां यकीन सां थो चवां जेको असांजो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो कोर्स आहे, तव्हां प्राइवेट स्कूल वारनि टीचरनि खे ॾियो, कोन पढ़ी ॿुधाईंदव तव्हांखे। सवाल ई पैदा न आहे जो तव्हां जा इहे प्राइवेट जेके उस्ताद आहिनि तव्हांखे इहो कोर्स पढ़ी ॿुधाइनि या इन्हनि खे माना जी ख़बर हुजे, छो जो हू वीचारा मैट्रिक पास या इंटर पास हूंदा आहिनि। त असांजा हिते दोस्त जेके टीचर आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त को इंजीनियर आहे, को डॉक्टर आहे, को जेको आहे सो यूनिवर्सिटीअ मां थी आयो आहे। सो बहरहाल असांजा तमामु बहितरीनु उस्ताद अथव ऐं पंहिंजे ॿारनि खे बचनि खे तव्हां सरकारी स्कूलनि में जेको आहे दाख़िल कयो। उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त असांखे स्कूलनि में सहूलियत कोन्हे का, पर अॼु खां जे 50-60 साल पोइते वञूं त उन टाइम बि का सहूलियत कोन हुई। तव्हां या असां जेको आहे जंहिं ज़माने में पढ़ी आया आहियूं त उन टाइम बि का स्कूलनि में सहूलियत कोन हुई, बिजली कोन हुई, दीवारूं कोन हूंदियूं, इहे ई साॻी हशर उन टाइम बि हुयो जेको अॼु बि आहे। इहा शइ कॾहिं ख़तमु कोन थींदी। असां इन्हनि शयुनि खे विसारे छो न पंहिंजे मुस्तक़बिल ते, पंहिंजे बचनि ते इहो टाइम ॾियूं, उन्हनि ते ध्यानु ॾियूं त उन्हनि खे चङे नमूने सां असां पढ़ाए सघूं। सो मां तमामु दोस्तनि जो थोराईंदो आहियां, ख़ासि करे साईं मज़हर जो अहिड़ो प्रोग्राम रखियो, इन कामयाबु प्रोग्राम ते मां साईं मज़हर खे सलाम पेश थो कयां। महिरबानी दोस्त।